अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं तव्हांजो पंहिंजो इमामदीन अरबानी तव्हीं ॾिस रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंधी। जी दोस्तों जी, त जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग कयूं था हाज़िर तव्हांजे लाइ। उमेद आहे त कल्ह वारो व्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं अॼोको व्लॉग जेको असां स्टार्ट कयो आहे पंहिंजो जेको फील्ड खां आउट जेको आहे त देरो आहे उतां स्टार्ट कयो आहे। उते ट्रैक्टर वग़ैरह तयारु थियनि पिया असांजी फील्ड में हलंदा, कुझु ॿी फील्ड में, कुझु मुंहिंजी फील्ड में, ऐं कुझु डीज़ल टैंकी निकिरंदी, कुझु जेको आहे त खाद जी ट्राली आहे। उन खां अलावा वॾियूं गाॾियूं नंढियूं गाॾियूं सभिनि जा व्यू तव्हांखे चेक करायां थो। ऐं अॼु जेको व्लॉग आहे बसि उहो मां हितां देरे खां स्टार्ट कयो आहे ऐं थी सघियो त फील्ड जा व्यू तव्हांखे ॾेखारियो। फ़िलहालु तव्हांखे देरे जा व्यू चेक करायां थो। चेक कयो दोस्तों, ये नमाज़ जे लाइ जॻह आहे, मस्जिद आहे नंढी। हेॾो बोरची खानो आहे ऐं हे साम्हूं डीज़ल टैंकी, हे वॾी डीज़ल टैंकी आहे। इन में जेको आहे त गाॾी जेका हितां भराइणु चाहे त भराईंदी आहे, न त हीअ जेको आहे त इंजणनि में सप्लाई कंदी आहे, तव्हांखे ख़बर आहे। ऐं हे असां एक्सीएटर बि घुरायो आहे जेको आहे त मां हिकु ॿिनि जाइनि त नुक़सानु वग़ैरह थिए पियो, चरी वग़ैरह हणाईंदासीं। साम्हूं सिक्योरिटी गार्डन जे लाइ कमिरो आहे, हीअ जेको आहे ॾींहं जो उन में वेंदा आहिनि। जी दोस्तों, जीअं त साम्हूं गाॾियूं काफ़ी खड़ियूं आहिनि ऐं ड्रम वग़ैरह। हे बि स्टोर आहे, हिकिड़ो स्टोर होॾे आहे, हिकिड़ो अंदरि स्टोर आहे। साम्हूं तव्हां व्यू चेक कयो, माशाल्लाह गाॾियूं हरियाली हरियाली। चेक कयो दोस्तों, जेको आहे त हीअ गाॾी का डीज़ल हिन में आहे, डीज़ल टैंकी में, का वरी स्प्रे टैंकी में। हे ॾिसो तव्हां चेक कयो, हे हिकु वाटर टैंकी में, हे TM जेको आहे त प्लेन वग़ैरह आहे। ऐं साम्हूं मिस्त्री वग़ैरह जेको त ऑयल वग़ैरह जो शागिर्द चेक करे पियो, जेको खुटल अथव त पूरो करे थो। हे रेजर वारी गाॾी आहे, रोटावेटर। साम्हूं ॿ ट्रालियूं खड़ियूं आहिनि, हिकु डंपर आहे। पोइ बैक साइड जे जेके व्यू आहिनि देरे जो। गाड़ी बाड़ी का हथ हणनि पिया ड्राइवर। ऐं साम्हूं गैराज आहे, साम्हूं इंजीनियर साहब आहे। हिते इंजन वग़ैरह तयारु थियूं जेके ख़राबु आहिनि। साम्हूं ट्राली लोड थिए पई, इहा खाद जी सिधो हल्दी फील्ड में सप्लाई कंदा। ऐं हीअ दोस्तों जेको आहे त माना ड्राइवरनि जे लाइ रूम आहे ऐं हीअ गैरेज वग़ैरह आहे। ऐं साम्हूं जेको आहे त अंदरि रूम आहिनि, इहे माना के मिस्त्रियुनि जा, के कीअं गाॾियूं वग़ैरह। साम्हूं खाद वग़ैरह जेके बेलदार लोड करनि पिया। साम्हूं माशाल्लाह हरियाली हरियाली लॻी पई आहे। कुझु ड्राइवर, कुझु सुपरवाइज़र, कुझु जेको आहे त माना फॉरमैन वग़ैरह मीटिंग करनि पिया। और साम्हूं मिस्त्री जेको आहे त ट्रैक्टर वग़ैरह खे ॾिसे पियो, हे बेलदार वग़ैरह। चेक कयो दोस्तों, हीअ जेका त इंजीनियर साहब आहे, इन खां SR वग़ैरह वठनि था। हीअ स्टोर आहे जेको जेका लोड, हे खाद वग़ैरह लोड करनि पिया बेलदार। गाॾियूं वग़ैरह निकिरनि पियूं, के जेके आहिनि त टैंकी वारियूं आहिनि, के कीअं आहिनि। साम्हूं बेलदार हिकु वेहणो पवंदो आहे, मतिलबु खाद वग़ैरह किरे। उहो परियों देरो आहे जंहिंमें सुपरवाइज़र वग़ैरह, ऑफिसर वग़ैरह रहंदा आहिनि। हिन पोइ में ड्राइवर हज़रात या वरी जेको आहे त ॿियो हल्को फुल्को अमलो जेको बि हिते रहंदो आहे। इहे सॼा असांजे देरे जा व्यू आहिनि। उमेद आहे त पसंदि ईंदो तव्हांखे व्लॉग। एंड ताईं व्लॉग लाज़मी ॾिसिजो। अॼु तव्हांखे मज़ेदार शइ, नई शइ ॾेखारी आहे। उमेद आहे त अॼु व्लॉग तव्हांखे पसंदि ईंदो। हे बेलदार जेको खाद वग़ैरह लोड करनि पिया। साम्हूं स्टोर कीपर आहे, उहो जेको खाद वग़ैरह ॾिए पियो, हिसाब सां चेक करे पियो। हीअ टैंकी वग़ैरह हिते हर सहूलियत तमामु मौजूदु आहे। असांखे जेका फील्ड में ज़रूरत आहे उनजी हर शइ उहा मौजूदु आहे। बसि दोस्तों, हाणे हलंदा त पंहिंजी फील्ड जी तरफ़, उतां जो बि तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। रूहानी था दिलबर तेई नाम सारा जानो कुर्बान। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो दुश्मनाना। दूरो बेका दर्दो गमाना दागी बेदे तो फाइनली दोस्तों, माशाल्लाह असां पंहिंजी फील्ड में पहुची चुका आहियूं। फील्ड में जीअं आयासीं त मूंखे पलेंडर वारी जी गाॾी जी ज़रूरत हुई। हाणे पलेंडर वारी गाॾी जेकी त हिकिड़ी न आई, वरी उन जी जॻह ते ॿी घुराई आहे। ऐं बसि हाणे उहो जेको आहे त स्टार्ट कंदो, उनजा व्यू तव्हांखे ॾेखारींदा। फ़िलहालु बेलदार वग़ैरह खाद खोले पियो ऐं पलेंडर वारी गाॾी बि पहुची चुकी आहे। बसि खाद वेंदो। पहिरियों असांखे हुन मशीन जी चाल बढ़ाइणी हुई, पर होॾे जेको आहे त ड्राइवर अची हिते बीह रहियो आहे, त चयो त चलो ठीकु आहे, बिस्मिल्लाह पढ़ो। हितां बि उन में कलाकु लेट आहे पाणी में, हिन में तक़रीबन 2-2.5 कलाक लेट आहे। मुंहिंजो उहो पहिरियों ॾियो त बहितर आहे, पर अधु अची वियो आहे त बिस्मिल्लाह आहे। बसि जिथां कमु स्टार्ट थिए बहितर आहे। उनजा व्यू तव्हांखे चेक करायूं था। चेक कयो दोस्तों, हे पहिरियों ड्राइवर आयो जेको सवाल जवाब वग़ैरह कयासीं, जेको लेट पुॻो असां ॾे, पर अॼु उन महिरबानी कई आहे, कुझु टाइम सां आयो आहे। साम्हूं बेलदार बोरियूं वग़ैरह खोले पियो।
ऐं ॿिए बेलदार खे मां साम्हूं विया आहियां छो जो उनजी खाद उते पई आहे उन खे पाण सॾु कयूं था खाद विझायूं था इनशाला गॾिजी करे जोड़ी में ऐं जीअं अगरि पलींडो हले त पोइ इनशाला उन पलींडा हलण जा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं। जेसि ताईं अञा मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त हाणे ॼाणे सब्सक्राइब करे वठो बेल आइकन जी घंटी खे लाज़मी दॿाए वठो। चेक कयो दोस्तों माशाल्लाह पलींडो हली चुको आहे ये खाद वग़ैरह ॾे पियो बहितरीन अंदाज़ सां। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि ईंदो। हे दोस्तों अॾ जे करे इन पासे ॾांहुं स्टार्ट कराई आहे त हे जेको आहे न हितां आवांदो वग़ैरह हितां थींदो आहे आवांदे जे नज़दीक जेको आहे न कराईंदा त छो बि जेको आहे त खाद खुटंदी टुटंदी त पोइ बि माना आवांदे वारे पासे ॾांहुं ॾिनल हूंदी त पोइ बि खुटंदी त उहा अछी खाद पाणी मिक्स थी वेंदी त आख़िर ताणी पाणी वेंदो त पुॼी वेंदी। बाक़ी जे असां आख़िर में ॾींदासीं त पाण जेको आहे त उते माना असरु ओॾो ॾींदा अचूं हिन साइड ॾींदा त हितां खुटी पए त हितां वारी जेको आहे त ओॾे वञी सघे थी ओॾे वारी हेॾे नथी अची सघे इन जे अॻ में हेॾो स्टार्टिंग कराई आहे। ऐं दोस्तों अॼु जेको फील्ड जो कमुकार आहे बसि सिर्फ़ु उहो ई आहे त असां जेको आहे त पहिरियों त मां तव्हांखे तेरे जा व्यू ॾेखारे मुंहिंजो नओं ताज़ा उन खां हाणे यूरिया वग़ैरह इस्तेमालु थिए पई उनजा व्यू तव्हांखे चेक कराया आहिनि। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो अॼु व्लॉग में मूंखे ॾींदा इजाज़त इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु तव्हां सां हाज़िर थींदासीं। सिंध सलामत साथ सलामत अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।